नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उमरकोट लॻ ॻोठ फ़क़ीर नूर मोहम्मद भमरो में नाले अब्दुल ख़ालिक वल्द सुल्तान समूह कैंसर जहिड़े मुज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। रिपोर्ट दर्शनदेव भील मुताबिक़ अब्दुल ख़ालिक ज़िंदगी ऐं मौत जे ॿिवाटे ते बीठल आहे। वालिदेन पारां हर मुमकिन कोशिश कई जेका वस में हुई। कैंसर में मुब्तला मरीज़ जे वालिद मोहम्मद सुल्तान चयो त ग़रीब मिस्किन पोरियत आहियां, मज़दूरी करे ॿारनि जो पेट गुज़र कंदो आहियां। हिन ख़तरनाक बीमारी मुंहिंजे गुलनि जहिड़े पुट खे ख़त्म करे छॾियो आहे। हिन चयो त पुट जे इलाज जे लाइ घर जी हालतुनि खे नज़र जे अॻियां रखी उमरकोट, हैदराबाद ऐं कराची जी अस्पतालुनि मां इलाज करायो आहे, पर पोइ बि तबियत में का बि बहितरी न अची सघी आहे। हिन चयो त मां मिस्कीन एतिरी रक़म किथां आणियां जो पंहिंजे पुट जो इलाज कराए सघां। हिन वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त ख़ुदारा पुट जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए मुंहिंजे पुट जी ज़िंदगी बचाई वञे। ॿिए पासे मुज़ी मर्ज़ में मुब्तला अब्दुल ख़ालिक चयो त आउं सरहदी वारनि खां दर्दमंदाणी अपील थो करियां त मां जीअण थो चाहियां ऐं पंहिंजे औलाद खे पढ़ाइण थो चाहियां ऐं पीढ़ी में पंहिंजे वालिदेन जो सहारो बणिजण थो चाहियां। इन लाइ मुंहिंजी मदद करे ज़िंदगी बचाई वञे। ही अब्दुल ख़ालिक समूह वल्द सुल्तान समूह जो घर आहे। नंढड़ो भूंगड़ो आहे। ही गरीब माण्हू आहिनि, सफ़ा एतिरी पहुच न आहे जो सुठे कंहिं अस्पताल में वञनि, कंहिं सुठे अस्पताल में वञी हिन जो अब्दुल ख़ालिक समूह जो इलाज कराइनि। ऐं अव्हांखे अपील था कनि, नंढड़ा ॿारड़ा ऐं सुल्तान समूह हथ ॿधे पंहिंजो अर्ज़ु था कनि त महिरबानी करे हिननि जी का आहार कई वञे, को मुखैर हज़रात हिननि जी मदद करे। अव्हांजी वॾी महिरबानी थींदी, अलाह साईं अजुर अव्हांखे ॾींदो। हीअ अब्दुल ख़ालिक समूह कैंसर जो मरीज़ ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में आहे। तव्हां सभिनी खे हथ ॿधे अर्ज़ु थो करे महिरबानी करे हिन जी मदद कई वञे, कंहिं सुठे अस्पताल में एडमिट कराए हिन जो इलाज करायो वञे ऐं हिन जो पंहिंजो अकाउंट बि नंबर आहे ई, इन ते हिन जी मदद कई वञे। अव्हांजी वॾी महिरबानी थींदी। आहे पहिरीं कई आहे मदद कीअं कई आहे या न? जी साईं, अव्हां केतिरो अर्सो थियो आहे पंहिंजो बीमारी में? चौथों साल आहे अव्हांखे शुरू कयो। अव्हांजे हाणे छा आहे पंहिंजो के इख़्तियार वारनि खे छा था चवणु चाहियो? अव्हांजी कहिड़ी मदद कई वञे? नाज़रीन, हिन जो चवणु आहे त पंहिंजो हिन जो इलाज कराए वञे। आला इख़्तियारनि MNA MPAs साईं अमीर अली शाह साहिबु, साईं सरदार शाह साहिबु, MNA पीर नूर मोहम्मद शाह जिलानी साहिब खे इहा अर्ज़ु थो करे हथ ॿधे अर्ज़ु थो करे त महिरबानी करे हिन जी कंहिं अस्पताल ॿी में मदद कई वञे। हिन जो